अस्सलाम वालेकुम, ज़ैद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे ह्यूमन आई, इंसान जी अखि। ठीकु आहे। हाणे इंसान जी अखि तव्हांखे पाण खे ख़बर आहे त जेको आहे सो हिकु इम्पोर्टेंट शइ आहे इंसान जे लाइ। जेकॾहिं अखि में का ख़राबी थी अचे त असांजो जेको विजन आहे, ॾिसण जी जेकी सलाई आहे, त उन में जेको आहे सो ख़लल पए थो। हाणे ॿिनि क़िस्म सां जेको आहे सो असांजी नज़र कमज़ोर थींदी आहे। या त असांजो एजिंग जेको प्रोसेस आहे, वक़्त सां गॾु असांजी जीअं उमिरि गुज़रे थी, ठीकु आहे, उहे असांजी जेको आहे सो जेकी नज़र आहे उहा कमज़ोर थिए थी। या वरी जेको आहे सो कुझु मेडिकल कंडीशन्स अची थी वञनि, कुझु बीमारियूं थी अची वञनि, जंहिंजे करे असांजी अखि जी जेकी नज़र आहे उहा कमज़ोर थिए थी। ठीकु आहे। अखि जी मुख़्तलिफ़ बीमारियूं थींदियूं आहिनि, जंहिंखे पाण अॻिते हली करे थोरो डिस्कस कंदासीं। हाणे नंबर 1 शइ अचे थी त बाबा डायामीटर छा आहे अखि जो। त इहो 1 इंच या जेको आहे तव्हां ईअं सम्झो 2.5 सेंटीमीटर। ठीकु आहे। 1 इंच या जेको आहे 2.5 सेंटीमीटर जेको आहे हिन जो डायामीटर हूंदो आहे। हाणे अखि जीअं पाण खे नज़र ईंदी आहे न, उहा ईअं अखि न हूंदी। उहा अखि मां थोरी ठाहिण जी कोशिशि कई आहे, उहा हीअं अखि हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन अखि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, त नंबर 1 ते जेकी शइ ईंदी आहे उहा हूंदी आयरस। उहा हीअ जेकी शइ आहे, जेकी हिन खे मिलाए थी न, हीअ हिन खे पाण चवंदा आहियूं आयरस। ठीकु आहे। ऐं हीअ जेको अंदरि जेको ब्लैक पाण खे नज़रे थो, ठीकु आहे न, हीअ जेको बिल्कुलु ब्लैक आहे, हे छा आहे, लेंस। ठीकु आहे। ऐं जेकी हीअ जेकी रोशनी ईंदी आहे न, जेकी अंदरि वेंदी आहे, हे वारो जेको हिसो आहे, इन खे पाण चवंदा आहियूं प्यूपिल। ठीकु आहे। उन खां अलावा जेको हे मथियों एरिया आहे, थोरो ईअं कर्व हूंदो आहे, हे थोरो ईअं थी वियो आहे, हीअ वारो, इन खे पाण चवंदा आहियूं कॉर्निया। ठीकु आहे। ऐं हे जेके आहिनि, हे या इहे ॿई जेको आहे सो आईलिड हूंदियूं आहिनि, इहे प्रोटेक्टर लेयर्स हूंदियूं आहिनि, आईलिड। ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो हिन में जेको आहे सो फ्रंट आहे त इहे शयूं हूंदियूं आहिनि। ॿियो जेको हिते हे हूंदो आहे अंदरि, जेको हे जेकी वाइटिश जेको पाण खे नज़र ईंदो आहे, उहो हूंदो आहे स्क्लेरा, जेको सॼे अखि जे अंदरि पाण जेको वाइटिश नज़र ईंदो आहे, जेको सॼो एरिया हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे इन अंदरि जेके हे जेके वञनि थियूं, हे ऑप्टिक नर्व्स हिनखे पाण चवंदा आहियूं। हीअ सिर्फ़ु कॉन्सेप्ट वेहणो तव्हांजे ज़हन में न करे। ठीकु आहे। उन खां अलावा जेकी हीअ अंदरि वारी, उहा हीअ जेकी लेयर आहे, हिनखे पाण रेटिना चवंदा आहियूं, जंहिं ते वञी करे पिक्चर शेप थींदी आहे, जेको मोकिलींदो आहे जेको आहे दिमाग़ ॾे ऑप्टिकल नर्व जे थ्रू सिग्नल। ठीकु आहे। उन खां अलावा जेको हे पार्ट आहे, हिनखे पाण चवंदा आहियूं मैकुला। ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे हीअ जेको हिन जे अंदरि अचे थो, हिते हिनखे पाण फोविया चवंदा आहियूं। ऐं हिन जो सॼनि जो फंक्शन ॿुधायां थो मां तव्हांखे, त छा छा थींदो आहे। ठीकु आहे। उन खां अलावा जेको हिते जेको फ्लूइड हूंदो आहे, ठीकु आहे, इनखे पाण चवंदा आहियूं विट्रस ह्यूमर। सही आहे। त हीअ आई जी जेको आहे सो मेन सॼी जेकी कंपोज़िशन आहे आई जी, उहा हीअं थींदी आहे। हाणे पाण हिन में हिकु हिकु जे फंक्शन खे पढ़ूं था सही तरीक़े सां। हाणे नंबर 1 ते अचे थो आयरस। ठीकु आहे। हाणे आयरस छा आहे? हाणे हीअ ॾिसो, हीअ आयरस आहे। हीअ जेको 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 पीपल आहे, उनजो जेको आहे जेकी हुनजी शेप आहे, या हुनजी जेकी मतिलबु हुनजी सम्झो तव्हां जे रोशनी में हूंदा त उनजी जेकी साइज़ आहे उहो वॾे करण में या नंढे करण में जेको आहे सो मेन जेको रोल हूंदो आहे, उहो कंहिंजो हूंदो आहे, आयरस जो हूंदो आहे। ठीकु आहे। इहो पिगमेंटेड पार्ट हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे आयरस जेको आहे सो इहो कलर्ड पोर्शन हूंदो आहे। त ॾिसो न, तव्हांजी अखि में जेको कलर्ड पोर्शन हूंदो आहे, उहो आयरस हूंदो आहे। ठीकु आहे। त आई जे अंदरि जेको कलर्ड पोर्शन आहे, जेको इहो कहिड़ो हूंदो आहे, आयरस हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो इलाही इंपॉर्टेंट हूंदो आहे, छो त इहो जेको साइज़ आहे पीपल जी, उहो हीअ जेको जिथां लाइट एंटर थींदी आहे, ठीकु आहे, उनजी जेको साइज़ आहे उनजी पीपल जी उनखे कंट्रोल करे थो। नंबर 2 जेकी हिन में शइ आहे, मतिलबु सेकेंड जेकी हिन जी इंपॉर्टेंस आहे, कहिड़ी आहे त इहा, इट कंट्रोल्स हाणे तव्हां ॾिसो न, तव्हां जॾहिं बि रोशनी में वेंदा आहियो त तव्हां बिल्कुलु तव्हां सिज ॾे तकींदा आहियो, या कंहिं लाइट ॾे त तव्हांजी अखि सफ़ा ईअं नंढी थी वेंदी आहे। त तव्हां जो जेको आयरस आहे, उहा पीपल जी जेकी साइज़ आहे उनखे
घटि कंदो आहे, ठीकु आहे। डार्क में जॾहिं तव्हां वेंदा त उहो छा कंदो आहे, तव्हां हिकदमि तव्हां वेंदा तव्हांखे अंधेरे में काशे नज़र न ईंदी। छो न ईंदी आहे त तव्हांजे पीपल जेको डायलेट ई न करे सघंदो हुते जेके अंदरि शइ हूंदी आहे। उन थोरे टाइम खां पोइ जेको आहे उहो जॾहिं हुनजो विजन वधीक थींदो आहे, वॾो थींदो आहे उहो, त पोइ उहो जेको आहे तव्हांखे अंधेरे में थोरी थोरी शयूं नज़र ईंदियूं आहिनि, ठीकु आहे। त इहो जेको आहे पीपल खे कंट्रोल केरु कंदो आहे, आयरस कंदो आहे। आयरस जो मेन इहो आहे। ऐं आयरस ई पीपल खे अलाउ कंदो आहे त केतिरी लाइट आइज़ जे अंदरि खणी अचे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां सिज ॾे ॾिसो था त तव्हांजी अखि बिल्कुलु नंढी थी वेंदी आहे, तव्हांजी आयरस जेको आहे पीपल खे बिल्कुलु नंढो करे छॾींदो आहे। छो त उहो चाहींदो आहे त घटि में घटि रेज़ वञनि त जीअं रेटिना खे वञी करे उहो डैमेज न करे। जेकॾहिं उहो पीपल ओतिरो ई वॾो हूंदो त उहो छा थींदो, हुन में रेज़ इलाही वेंदियूं ऐं वञी करे सीधो तव्हांजी रेटिना खे डैमेज कंदियूं, जंहिंजे करे तव्हांजो जेको विजन आहे, ठीकु आहे न, उहो ख़राबु थींदो। सही आहे। उन खां पोइ अचे थो कॉर्निया। हाणे कॉर्निया जेको आहे इहो सम्झो हिकिड़ो डोम वारो हूंदो आहे, ठीकु आहे। और हे जेको मथे मथे आहे न, हे पार्ट ही डोम वारी कार, ठीकु आहे। जीअं मस्जिद जा डोम हूंदा आहिनि न, उन वारी कार, ठीकु आहे। हाणे हीउ जेको कॉर्निया इहो आयरस जे मथां हूंदो आहे, ठीकु आहे। हीउ ॾिसो न, हीउ आयरस अंदरूं आहे, त हीउ कॉर्निया हीउ जो हेसि ताईं बसि, हेॾे वधीक न, हेसि ताईं जेको आहे इहो कॉर्निया हूंदो आहे, डोम वारी कार जेको पाण ॾिसूं था, ठीकु आहे। हाणे कॉर्निया जेको आहे इहो पंहिंजी जिस्म में वाहिद जॻह आहे जिथे ब्लड सप्लाई न थींदी आहे, ठीकु आहे। इहो MCQ आहे, इंपॉर्टेंट यादि रखी छॾियो त कॉर्निया बाबा असांजे जिस्म में वाहिद जॻह आहे जिथे ब्लड वेसल्स न आहिनि, ठीकु आहे। एब्सेंस आहे ब्लड वेसल जी, जिते ब्लड जेको आहे सप्लाई नथी थिए, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे कॉर्निया जेको आहे इहो कवर कंदो आहे पीपल एंड आयरस खे, ठीकु आहे। सही आहे। आयरस एंड पीपल खे इहो कवर करे थो, जेकी हिन जी मेन शइ आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे जेकी कॉर्निया उहो प्रोवाइड कंदो आहे तक़रीबन 66% ऑफ द ऑप्टिक पावर, ठीकु आहे। जेको असांजे आई बॉल खे पावर खपे, उन जो 66% जेको आहे उहो कॉर्निया प्रोवाइड कंदो आहे। ठीकु आहे। त आई में जेके बि ऑप्टिकल पावर्स हूंदा उन जो 66% जेको आहे असांजो कॉर्निया प्रोवाइड कंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा तव्हां ॾिसंदा तव्हांजे जेको आहे कॉर्निया सां गॾु जेकी वाइटिश पार्ट हूंदो आहे, ठीकु आहे, तव्हां ॾिसंदा आहियो, उनखे पाण चवंदा आहियूं स्क्लेरा, ठीकु आहे। MCQ पुछंदो आहे त जेको वाइट, इन में इहो पुछंदो उहो तक़रीबन त जेको वाइटिश असांजो पार्ट आहे बॉडी जो, उनखे पाण छा था चऊं, स्क्लेरा। सही आहे। त वाइट जेको पार्ट आहे असांजी अखि जो, हुनखे पाण स्क्लेरा चऊं था। बसि हिन में इहा शइ तव्हां यादि रखी छॾियो, सही आहे। उन खां पोइ जेको आहे इन में जेको आहे जेके आइज़ आहे, इन जे मथां जेको आहे हिकु प्रोटेक्टिव लेयर्स हूंदियूं, ठीकु आहे। हाणे तव्हां ईअं खणी सम्झो त, हाणे तव्हां ईअं खणी सम्झो त जेके असांजी स्क्लेरा आहे, जेको वाइट पोर्शन आहे, ठीकु आहे, जंहिंमें पाण अखि में ॾिसंदा आहियूं या हुन में का शइ पइजी वेंदी आहे त उहो पिंक या रेड थींदो आहे। जॾहिं पाण हुनखे माना आंगुर सां महटींदा आहियूं या रब कंदा आहियूं त उहो उन में ब्लड स्पॉट बि ठही वेंदा आहिनि। इहो जेको आहे हूंदो आहे स्क्लेरा हूंदो आहे। हाणे इहो स्क्लेरा जेको इहो प्रोटेक्टेड हूंदो आहे, ठीकु आहे। इहो छा सां प्रोटेक्टेड हूंदो आहे, इलास्टिक लाइफ फाइबर्स हूंदा आहिनि, जंहिंखे पाण इलास्टिन या कोलाजिन चऊं था, ठीकु आहे। ठीकु आहे। इलास्टिन या कोलाजिन, ठीकु आहे, ॿ हूंदा आहिनि, इलास्टिन एंड कोलाजिन पाण चऊं था, ठीकु आहे। इहे इलास्टिन कोलाजिन तक़रीबन हर मैमल में हूंदा आहिनि, टिशू हूंदा आहिनि, कनेक्टिव टिशूज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे अचे थो आई बॉल्ड या आई लिड, तव्हां हिनखे चई सघो था। हाणे आई लिड छा आहे, हाणे ॾिसो न, हीअ जेकी आहे हीअ जेको मथियो ऐं अखि खे जेको आहे प्रोटेक्ट कंदी आहे, ॿाहिरि किरण खां बचाईंदी आहे, ठीकु आहे। हे वारा इहे जेके आहिनि इहे आईलिड हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे आईलिड छा थी करे, इहा प्रोटेक्टिव, फस्ट प्रोटेक्टिव लेयर आहे इहा,
अखि जी। सही आहे। त असांजी अखि आहे उन में जेको आहे फस्ट जेको आहे प्रोटेक्टिव लेयर कहिड़ी आहे, आईलिड आहे। ठीकु आहे। हाणे आईलिड जेकी आहे सो उन में जेको आहे सो जेकी इनर लेयर आहे स्किन जी आईलिड जे अंदरि उनखे पाण छा था चयूं, कंजक्टिवा चयूं था। ठीकु आहे। इहो बि MCQ पुछंदो आहे। कंजक्टिवा। ठीकु आहे। इहो आईलिड जो हूंदो आहे। उन खां पोइ आईलिड खां पोइ जेको आहे सो जेकी शइ अचे थी इन जी अंदरि जेको आहे सो इहे जेके फ्रंट जेके शयूं अचनि थियूं उन में इहे शयूं। ठीकु आहे। त जेको आहे पाण जीअं पढ़ियोसीं आइरस पढ़ियोसीं, कॉर्निया पढ़ियोसीं, पिपल पढ़ियोसीं, स्क्लेरा पढ़ियोसीं एंड कंजक्टिवा। ठीकु आहे। कंजक्टिवा कहिड़ी आहे, इहा विज़िबल क्लियर हिकु लेयर हूंदी आहे टिश्यू जी जेकी कवर कंदी आहे फ्रंट आई खे। ठीकु आहे। सिर्फ़ु हीअ जेकी कंजक्टिवा अथव इहा कॉर्निया खे जेको आहे सो कवर न कंदी अथव, सिर्फ़ु कॉर्निया खे छॾे बाक़ी सॼी आई जेकी फ्रंट आई आहे उनखे इहा कवर कंदी आहे। ठीकु आहे। हाणे हे त थी वई पंहिंजी फ्रंट आई। हाणे बैक आई जेकी आहे पंहिंजी, ठीकु आहे, जीअं हे बैक आई आहे। ठीकु आहे। उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं, उन में फोविया आहे, मैक्यूला आहे, ठीकु आहे, ऑप्टिक नर्व्स आहिनि, रेटिना आहे, मेन जेकी शइ आहे विट्रियस ह्यूमर आहे जेको हिनखे जेको आहे सो फ्लूइड जेको हुन प्रोवाइड कंदो आहे, हिनखे बिल्कुलु सुकणु न ॾींदो आहे अखि खे। ठीकु आहे। त हाणे पाण इनखे हिकु हिकु करे पढ़ंदासीं इहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे। हाणे जेके लेंस आहिनि पाण ॾिसूं था हीअ जेकी अखि जे अंदरि आहे उहो हीअ लेंस। हाणे इहे लेंस जेको आहे सो इहे मेन जेको आहे सो ईअं तव्हां सम्झो इहे लेंस थी आहे या विट्रियस बॉडी थी वई या रेटिना या मैक्यूला या ऑप्टिक नर्व्स, इहे जेको पार्ट जेको बॉडी जो हूंदो आहे इहो आइरस जे पोयां हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो छा थो करे त इहो फोकस कंदो आहे लाइट रेस खे। त भाउ रेटिना में लेंस जे थ्रू केतिरी जेको आहे सो लाइट अचणु घुरिजे, केतिरी न अचणु घुरिजे। ठीकु आहे। हाणे इन जो जेको आहे सो जेकी लेंस हूंदी आहे इहा कॉन्वेक्स लेंस हूंदी आहे। ठीकु आहे। इन जी जेकी थिकनेस आहे इहा कंट्रोल कई वेंदी आहे सिलरी मसल्स जे थ्रू। सही आहे। लेंस। ठीकु आहे। हाणे जेकी लेंस आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायां त लेंस जेको आहे सो छा आहे, इहो इन जे अंदरि कहिड़ी हूंदी आहे, कॉन्वेक्स लेंस हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको कॉन्वेक्स लेंस आहे इन जी जेकी थिकनेस आहे, ठीकु आहे न, या इन ई लेंस जी जेकी थिकनेस आहे उहा कंट्रोल थियण सां थींदी आहे सिलरी मसल्स। ठीकु आहे। त सिलरी जेके मसल्स आहिनि उहे छा था कनि, लेंस जेको आहे सो थिकनेस खे कंट्रोल कंदा। ठीकु आहे। उन खां पोइ जेकी शइ अचे थी उहा आहे रेटिना। सही आहे। हाणे रेटिना छा आहे, रेटिना जेको आहे सो इनर मोस्ट लेयर हूंदी आहे आई जी। ठीकु आहे। ठीकु आहे। त असांजी जेकी आई में इनर मोस्ट लेयर आहे उहा कहिड़ी आहे, रेटिना आहे। ठीकु आहे। हाणे इहो छा थी करे, इन जे अंदरि फोटो रिसेप्टर सेल्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। फोटो रिसेप्टर सेल्स इन जे अंदरि हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे छा था हिन जो फंक्शन छा आहे, फोटो रिसेप्टर नर्व सेल जो, इन फोटो रिसेप्टर नर्व सेल बि तव्हां चई सघो था। इहे छा कंदा त जेकी बि तव्हां ॾिसो था न कंहिं बि शइ खे, त उहो जेको अची करे डायरेक्ट अची करे किरंदो आहे रेटिना ते। ठीकु आहे। लेंस जे थ्रू अंदरि ईंदो आहे, रेटिना में ईंदो आहे, रेटिना ते उहो जेको आहे सो उहो रेटिना उनखे जेको आहे सो जेको आहे ऑप्टिक नर्व जे थ्रू ब्रेन ॾे मोकिलींदी आहे। ठीकु आहे। त ब्रेन वञी करे हुनखे रीड कंदो त उहा शइ कहिड़ी आहे। ठीकु आहे। ऐं जेको पार्ट आहे रेटिना जो जेको इलाही सेंसिटिव हूंदो आहे ऐं रेस्पॉन्सिबल हूंदो आहे सेंट्रल या हुन जे लाइ रीडिंग जे लाइ विजन जी, उनखे पाण मैकुला चवंदा आहियूं। उहो हीअ वारो इहो मैकुला हूंदो आहे। ठीकु आहे।
ठीकु आहे। मैकुलर जो फंक्शन कहिड़ो आहे उहो तव्हां मां ॿुधायां त इहो छा कंदो आहे त रीडिंग कंदो आहे, ठीकु आहे। रेस्पॉन्सिबल हूंदो आहे रीडिंग लाइ, ठीकु आहे। या हिनखे तव्हां येलो स्पॉट बि चओ था मैकुलर खे, या त मैकुलर चयो हूंदा या येलो स्पॉट चयो। तव्हां जॾहिं बि ॿाहिरि ॾिसंदा न काई शइ खे तव्हां ॾिठो तव्हांजी रेटिना ते किरियो, रेटिना जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ी मैकुला हूंदो आहे या येलो स्पॉट हूंदो आहे, उहो छा कंदो उनजी रीड कंदो आहे। रीड करण खां पोइ छा कंदो आहे ऑप्टिक नर्व खे डायरेक्टली उहा मोकिलींदो आहे, उहा जेको आहे सो ऑप्टिक नर्व जेको आहे वञी करे ब्रेन ॾे सिग्नल ॾींदी आहे त जेकी शइ तव्हां ॾिसो था, ठीकु आहे। जीअं हाणे लेट्स सपोज तव्हां हिते पेज ॾिसो था त इहो पेज तव्हांजी जेको लेंस जे थ्रू वियो, लेंस जे थ्रू वञी करे रेटिना में वियो, रेटिना खां वञी करे मैकुला ते किरियो, मैकुला हुनखे ऑप्टिक नर्व जे थ्रू जेको आहे सो दिमाग़ ॾे मोकिले छॾियो, पोइ दिमाग़ जेको आहे सो हुनजी उहा शइ शेप कंदो आहे, ठीकु आहे। हाणे इहो ई एरिया जेको आहे सो रेस्पॉन्सिबल हूंदो आहे छा लाइ, कलर विझण लाइ। ही ठीकु आहे। त कुझु हूंदा आहिनि जेके कलर ब्लाइंड हूंदा आहिनि, ठीकु आहे, या जेके ब्लाइंड हूंदा आहिनि, त उहो जेको कलर विझण जे लाइ जेको आहे सो रेटिना जेको आहे सो उहो मेन इंपॉर्टेंट रोल प्ले करे थो, ठीकु आहे। हाणे हुनजे अंदरि विट्रस बॉडी हूंदी आहे, इहा जेल लाइक ट्रांसपेरेंट सबस्टेंस हूंदो आहे, ठीकु आहे। पोइ हीउ वीचारो हिते जेल लाइक हूंदो आहे, जेली लाइक। इहो छा कंदो आहे त जेको आहे सो जेकी तव्हांजी आई आहे, ठीकु आहे, उनखे सपोर्ट कंदो आहे, स्फेयर ऑफ दी आई, ठीकु आहे, जेको तव्हां घुमाईंदा आई खे हेठि मथे, उन में जेको आहे सो इहो विट्रस बॉडी जेको आहे सो मदद कंदो आहे, ठीकु आहे। इहो पार्ट हूंदो आहे ऑप्टिक नर्व जो, सही आहे। त आई थिंक ही हिते अॼु पाण हिनखे वाइंड अप कयूं था रेटिना ते। सुभाणे पाण हिनखे स्टार्ट कंदासीं इंशाल्लाह ॿिए जेको आहे जेको टॉपिक हूंदो उन ॾे हली वेंदासीं। अल्लाह हाफ़िज़।